हैदराबाद में कदमगाह मौला अली जी सिक्योरिटी जी सूरत हाल इंतहाई गंभीर बनिजी वही है, जैसे कदमगाह के मुंतजमीन सख्त खदशा ज़ाहिर किया आहिनि। अर्ज़ु कयो न त जंहिं हद ताईं जेका मुक़ररु आहे नफ़री या थाणे जे हवाले जेका नफ़री आहे हिन वक़्तु उन मां पूरो त थियणु मुमकिन कोन्हे। SSP साहब पाण को क़दम खणे, IG सिंध ने सिलसिले में को क़दम खणे, घटि में घटि हिकिड़ी इलीट फोर्स जी चौकी हिते क़ाइमु थियणु खपे, स्टाफ हिन खां डबल थियणु खपे ऐं उन जी चकास हुजणु खपे। हिते को माण्हू अचे थो जंहिंजी ड्यूटी अगरि आहे सुबुह जो 7 बजे त उहो 11 बजे पहुचे पियो, जंहिंजी राति जो 8 बजे ड्यूटी आहे उहो राति जो 10 बजे पहुचे पियो। इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उन ते SHO साहब पंहिंजे तरफ़ां काफ़ी कोशिशि वरिती आहे, पर अमल अञा ताईं नज़र न पियो अचे उन शइ। राति जी सूरत हाल बि साॻी आहे। राति जे टाइम में हालांकि थ्रेड्स वारो माहौल वधीक आहे, पर स्टाफ जेको मूं तव्हांखे ॿुधायो उहो ई स्टाफ आहे, उन में का इज़ाफ़ो आहे। कदमगाह मौला अली स्टेशन रोड ते वाक़ आहे। हिते न रुगो सिंध जी कुंड कुड़छ पर मुल्क के ॿियनि इलाइक़नि मां बि रोज़ानो वॾे अंग में ज़ाइरीन ज़ियारत लाइ पहुचनि था, पर पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया कदमगाह मौला अली जी सिक्योरिटी वधाइण लाइ तयारु न आहे। अॻे हिते रेंजर्स ऐं पुलिस जूं जुदा जुदा चौकियूं क़ाइमु थियल हुयूं। हाणे रुगो 6 पुलिस एहलकार कदमगाह जी सिक्योरिटी लाइ मुक़ररु थियल आहिनि, जिन मां 3 एहलकार सुबुह ऐं 3 एहलकार शाम जी शिफ्ट में सिक्योरिटी जी ड्यूटी अदा कनि था। लेडीज़ पुलिस एहलकारनि जी बि कदमगाह ते मुक़ररी थियल आहे, पर उहे पुलिस एहलकार अक्सर पंहिंजी ड्यूटी तां गैर हाज़ुर रहनि थियूं। असल हक़ीक़त इहा आहे त कंहिं वक़्त में हिते असां वटि पुलिस जूं चौकियूं हूंदियूं, रेंजर्स जूं चौकियूं हूंदी, कॾहिं कॾहिं फ़ौज बि जूं गाॾियूं बि ईंदियूं हुयूं। हाणे उन जॻह ते सिर्फ़ु वञी हिकु माना चौकी रही आहे या सिक्योरिटी जेको जिते बि कुझु अरसे खां काफ़ी अरसे खां हिते सख़्तु चौकिंग हुजणु खपे, उहा बि कान्हे। कदमगाह मौला अली जे आस पास 4 घटियूं बि खुलियल रहनि थियूं, जितां पिणु दहशतगर्दी जो ख़दशो रहे थो। मुंतज़मीन जी इहा घुर आहे त कदमगाह ते मुस्तक़िल तौरु एलीट फोर्स ऐं रेंजर्स जी चौकी क़ाइमु कई वञे ऐं अहलकारनि जो अंग बि वधायो वञे त जीअं दहशतगर्दी जे ख़दशनि खे रोके सघिजे। अदा सूरत हाल हिन वक़्तु इहा आहे जो पेशावर में ताज़ो बम धमाको थियो आहे, जंहिंमें 70 खां वधीक नमाज़ी शहीद थिया। उन खां पोइ उन जे ॿिए ॾींहुं या 3 ॾींहुं वफ़ाक़ी वज़ारत दाख़िला जे पारां हिकिड़ो नोटिफिकेशन जारी थियो, जंहिंमें रेड अलर्ट कयो वियो पूरे मुल्क खे त भई हिन मुल्क में 15 खां मथे बमबार दाख़िल थी चुका आहिनि, कंहिं बि वक़्तु किथे को वॾो हादसो पेश अची सघे थो। उन जे 2 ॾींहंनि खां पोइ कराची में पासबान अज़ा जो सेक्रेटरी सलमान हैदर मारिजी वियो, जंहिंसां कराची में टारगेट किलिंग जो सिलसिलो बि शुरू थी वियो। थ्रेड्स पंहिंजी जाइ ते टारगेट किलिंग बि शुरू थी वई, धमाको बि थियो। उन जे बावजूदि बि कदमगाह जेका न सिर्फ़ु हैदराबाद पर सिंध जे हसास मक़ामनि मां हिकु हसास मक़ाम आहे, उते सिक्योरिटी जी हालति इंतिहाई अफ़सोसनाक आहे। असां इन सिलसिले में SHO साहब सां आउं ख़ुदि मीटिंग करे आयो आहियां। हिते मौजूदु अमलो जेको हो उन में बि कोताही अमलो ड्यूटी न पे कई पूरी तरह सां, तलाशी जो अमल बि न पे थियो। हिन वक़्तु जेका सिक्योरिटी सूरत हाल आहे उन में 3 माण्हू ॾींहं में ऐं 3 माण्हू राति में सिक्योरिटी जे लाइ थाणे जे पारां फ़राहम कयल आहिनि ऐं 2 लेडी पुलिस कांस्टेबल फ़राहम कयल आहिनि, जिन जे हवाले सां अक्सर लेडी पुलिस चौकी ख़ाली रहंदी आहे। ॾिठो वञे त मुल्क में मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जूं मज़हबी इबादत ऐं ज़ियारतगाहूं सदाईं दहशतगर्दनि जे निशाने ते रहियूं आहिनि। हैदराबाद में कदमगाह मौला अली इंतहाई हसास ज़ियारत ऐं इबादत गाह आहे। सिक्योरिटी इदारनि खे घुरिजे त हू कदमगाह जी सिक्योरिटी खे बहितर बनाइनि त जीअं ज़ाइरीन जो तहफ़ुज़ मुमकिन बनाए सघिजे। कैमरामैन न्याज़ मल्लाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।